रहीम अस्सलाम वालेकुम जनाब मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे ऐं मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो संगत। जनाब अॼु जे टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि उहो स्पेशली उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जेके इंडियन पाकिस्तानी ऐं इंग्लिश फिल्मूं ॾिसणु चाहिनि था, उहे बि न्यू ऐं तमामु क्विक ऐं स्पेशली एंड्रॉयड मोबाइल में ॾिसणु चाहिनि था त उहो कीअं ॾिसी सघंदा। अॼु आउं उन बारे में ॻाल्हाईंदुसि ऐं तव्हांखे हिकिड़ी वेबसाइट जो रिव्यू ॾींदुसि ऐं जेकॾहिं इहो सभु कुझु ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां उन फिल्म खे डाउनलोड बि कीअं करे सघो था। त इन बारे में जेकॾहिं तव्हां ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था त पोइ इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। ऐं जनाब हिकिड़ी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे वीडियोज़ में काफ़ी ताख़ीर थिए पई। इन जी वजह हिकिड़ो त मुंहिंजी पर्सनल मसरूफ़ियत आहे, ॿियो मूंखे टॉपिक्स कोन पिया मिलनि जंहिं ते आउं वीडियो ठाहियां। हाणे तव्हां सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधायो त तव्हां कहिड़े टॉपिक ते वीडियो ॾिसणु चाहियो था। इंशाल्लाह मां कोशिशि करे उन ई टॉपिक्स ते वीडियोस ठाहींदुसि ऐं जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थींदियूं। इन जी तव्हां खां रिक्वेस्ट आहे त तव्हां मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे कहिड़ा वीडियो कहिड़े टॉपिक ते खपनि था या कंहिं टॉपिक जे बारे में नॉलेज खपे थी त आउं उन जे बारे में वीडियो ठाहे तव्हांखे उन जे बारे में नॉलेज ॾींदुसि। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो तव्हांजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण सां ईअं थींदो जो मुंहिंजे चैनल खे प्रमोशन मिलंदी ऐं प्रमोशन मिलंदी त आईंदा बि तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं आउं आणींदो रहंदुसि। इन करे प्लीज़ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदो, बेल जो आइकॉन ईंदो ऐं उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तमामु जल्दी पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। त जनाब मूं तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं तव्हां इंडियन पाकिस्तानी पंजाबी हॉलीवुड जूं इंग्लिश फिल्मूं डब्ड मूवीज़ जेकॾहिं ॾिसणु चाहियो था, उहो बि लेटेस्ट मूवीज़ जेके कल्ह रिलीज़ थी आहे ऐं अॼु हुजे त उन जे लाइ हिकिड़ी वेबसाइट आहे, उन जो रिव्यू आउं तव्हांखे ॾींदुसि। त जनाब उन वेबसाइट में हलण जे लाइ सभिनी खां पहिरीं त तव्हां पंहिंजो को बि ब्राउज़र खोलियो। जीअं सपोज़ आउं ही गूगल क्रोम खोलियां थो। जनाब हिते खोलण खां पोइ इन जी सर्च बार में तव्हां वेंदो, सर्च बार में सर्च कंदो, हिकिड़ी साइट आहे जंहिंजो नालो आहे जियो मूवीज़ जे नाले सां। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधायां त जियो मूवीज़ हिकिड़ी उर्दू वेबसाइट आहे ऐं पाकिस्तानी कंहिं इन खे ठाहियो आहे। तमामु बहितरीनु वेबसाइट आहे। इन ते तव्हांखे HD क्वालिटी में तमामु सुठियूं सुठियूं मूवीज़ मिलंदियूं। हाणे जीअं ई सर्च कंदव त सभिनी खां पहिरीं जेका इहे ॾिसो पिया जियो उर्दू काम जे नाले सां इन खे क्लिक कयो ऐं जनाब हिन खे क्लिक कंदो त थोरी देरि में इहा साइट खुली वेंदी ऐं जीअं खुलंदी त हिन जो फस्ट लुक जेको हाणे तव्हां ॾिसी सघो था, इहो सॼो कुझु आउं प्रोसीजर मोबाइल में कयां पियो। तव्हां बि ईअं करे मोबाइल में कंदो। इहे स्पेशली कंप्यूटर जे लाइ ठहियलु आहे, लेकिन हिन खे तव्हां मोबाइल में बि यूज़ करे सघो था ऐं अॼु मुंहिंजो मक़सदु इहो ई हो त तव्हांखे आउं ॿुधायां। हाणे ॾिसंदव त हीअ जेको बि फिल्मूं आहिनि इहे जेके लेटेस्ट मूवीज़ आहिनि, हाणे लेटेस्ट मूवीज़ में हिन में सिर्फ़ु तव्हांखे सिर्फ़ु इंडियन मूवीज़ न मिलंदियूं, बल्कि जेके लेटेस्ट हॉलीवुड जूं फिल्मूं आहिनि, डब्ड मूवीज़ आहिनि, पंजाबी मूवीज़ आहिनि, उहे सभु तव्हांखे हिते मिलंदियूं। जे उन खां अलावा बि जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त इन जे मथे जेको ई आहे इन में तव्हांखे टोटली मिली वेंदो होम, बॉलीवुड, हॉलीवुड ऐं अदर्स फिल्मूं जेकॾहिं ॾिसणु चाहियो था। अदर्स में तव्हांखे काफ़ी सारियूं क्वालिटीज़ मिली वेंदियूं, जंहिंमें पंजाबी आहे, तेलुगु आहे ऐं ॿियूं बि जेके मूवीज़ आहिनि जेके तव्हां ॾिसणु चाहियो था। हाणे जनाब जॾहिं तव्हां इनखे खोलंदव त इहे जेके मूवीज़ आहिनि इहे तव्हां ॾिसी सघो था। इन जी सॼी डिटेल तव्हां वटि मौजूदु आहे ऐं इहा हिकिड़ी कोन्हे। जेकॾहिं पुराणी का मूवी तव्हां ॾिसणु चाहियो था त उनखे बि हिते तव्हां सर्च करे ऐं उनखे ॾिसी सघो था। इहे HD क्वालिटी में आहिनि। हाणे जनाब हिते हिकिड़ी मूवी आई आहे जंहिंजो नालो आहे बोहमी, जेका तमामु लेटेस्ट मूवी आहे, जेका हींअर ई कुझु 800 पहिरीं रिलीज़ थी आहे। इन खे क्लिक कंदासीं। इन खे जीअं ई क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघंदो त हीअ मूवी खुली वई आहे। हाणे जनाब जॾहिं हीअ खुलंदी त तव्हां ॾिसी सघो था, थोरो तव्हांखे हेठि वञिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां हिनखे शॉर्ट करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। हाणे हेठि वेंदव त हीअ ॾिसी सघो था स्क्रीन अची वई आहे। हिनखे जीअं क्लिक कंदो त इहा मूवी प्ले थी वेंदी।
हाँ जनाब, जेकॾहिं ऑनलाइन लाइव तव्हां इहा मूवी ॾिसणु चाहियो था त इहे थोरी देरि तव्हांखे वेट करिणो पवंदो, छो त मुंहिंजो इंटरनेट हींअर तमामु स्लो हले पियो। जेकॾहिं तव्हांजो इंटरनेट जी स्पीड सुठी आहे त तव्हां ॾिसी सघो था। हीअ HD मूवी आहे, थोरो टाइम वठंदी लोड थियण में, पर एतिरो मूं वटि टाइम कोन्हे जो। बहरहाल इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईअं तव्हां इन मूवी खे प्ले करे फुल स्क्रीन ते बि ॾिसी सघो था। हेठां ई जेको टैब आहे इन खे क्लिक कंदव त हीअ फुल स्क्रीन थी वेंदी। पर जेकॾहिं तव्हां इन खे डाउनलोड करणु चाहियो था त इन जी स्क्रीन ते थोरी देरि हिन खे टच करे रखंदव त हीअ ॾिसी सघो था डाउनलोड वीडियो जो ऑप्शन अची वियो आहे ऐं इन खे क्लिक करे तव्हां इन फिल्म खे डाउनलोड करे सघो था। तमामु सुठो हीउ ॾिसी सघो था, हीउ डाउनलोड थियणु शुरू थी वई आहे, नोटिफिकेशन ॿार में हिन जो उहो अची बि वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। सॉरी, हीअ ॾिसी सघो था भूमि 2017 MP4 में हीअ डाउनलोड थियणु शुरू थी वई आहे। ईअं तव्हां जेको आहे कंहिं बि लेटेस्ट मूवी खे, उहा पोइ इंडियन मूवी हुजे, बॉलीवुड जी हुजे, हॉलीवुड जी हुजे या पाकिस्तानी मूवी हुजे, हीअ ॾिसो शुरू थी वई आहे हलणु। पर हींअर फ़िलहालु आउं हिनखे हलाइणु कोन थो चाहियां, छो त हींअर आउं वीडियो जी रिकॉर्डिंग पियो कयां। त ईअं तव्हां हिन फिल्म खे ऑनलाइन बि ॾिसी सघो था ऐं हिनखे डाउनलोड बि करे सघो था। तमामु सुठी क्वालिटी में तव्हांखे हिते मिलंदी। हाणे तव्हांखे इहो यादि रखिणो आहे त इहा हिकिड़ी वेबसाइट आहे जियो मूवीज़ जे नाले सां। सर्च कंदव, सर्च करे उन खां पोइ पहिरियों जेको लिंक आहे उनखे क्लिक करे तव्हां इन ताईं पहुचंदव ऐं हिते का बि मूवी खे ॾिसी बि सघो था ऐं डाउनलोड बि करे सघो था। इन में तव्हांखे इंडियन, पाकिस्तानी, पंजाबी ऐं मुख़्तलिफ़ मूवीज़ तव्हांखे मिलंदियूं। हाणे जनाब, अॼोको मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई हो त तव्हांखे ॿुधायां त तव्हां पंहिंजी फेवरेट न्यू लेटेस्ट मूवीज़ खे कीअं डाउनलोड करे सघो था ऐं कीअं ॾिसी सघो था, उहो बि एंड्रॉयड मोबाइल में। त इहो ॿुधाइण जी कोशिशि कई। इहो उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि बि आयो हूंदो। ऐं जेकॾहिं मुंहिंजो वीडियोस तव्हांखे पसंदि अचनि था त उनखे लाइक ज़रूरु कंदा कयो, शेयर बि कंदा कयो। इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं आईंदा बि तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं आणींदो रहंदुसि। ऐं हाणे वेंदे तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं कंदव त इंशाल्लाह मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आणींदो रहंदो आहे जेका तव्हांजे लाइ सुठी हूंदी आहे। हाणे जनाब, इजाज़त वठण खां पहिरीं मूं तव्हांखे रिक्वेस्ट कई हुई, त हाणे ॿीहर रिक्वेस्ट यादि ॾियाराईंदो हलां त तव्हां मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो त तव्हां कहिड़े टॉपिक्स ते वीडियोस ॾिसणु चाहियो था। इंशाल्लाह आईंदा मां उन टॉपिकनि ते वीडियो ठाहींदुसि ऐं तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठंदो इन दुआ सां त जिते बि हुजो आबाद ऐं ख़ुशि हुजो। अल्लाह हाफ़िज़।